पनवाकिल सिटी पुलिस अहम कार्रवाई कंदे मोटरसाइकिल चाबी चोर ऐं मुख़्तलिफ़ ॾोहनि में मुलविस बैनुल सूबाई गिरोह जे 4 ॼणनि खे गिरफ़्तार करे वरितो ऐं उन्हनि वटां मोटरसाइकिलूं हथ कयूं आहिनि। उन हवाले सां वधीक तफ़सील मालूम कयूं था एसएस न्यूज़ रिपोर्टर तुफ़ैल आफ्ताब खां। जी तुफ़ैल आफ्ताब, तफ़सीलुनि खां आगाह कजो। बिल्कुल एसएचओ अलाउद्दीन पिताफ़ी पंहिंजी प्रेस कॉन्फ्रेंस में इहो चयो त मोटरसाइकिलूं चोरी ऐं फुर्क अंदरि बैनुल सूबाई गिरोह खे गिरफ़्तार कयो वियो आहे, जिन खां जेको आहे 12 मोटरसाइकिलूं बि बरामद कयूं वयूं आहिनि। कुझु ॾींहं पहिरियां जेको पनवाकिल में जवाबदार ख़ादिम चाचड़ खे पुलिस गिरफ़्तार कयो, जंहिं बाद सिटी पुलिस जेको आहे सखर, लाड़काणो, खुसदार ऐं कुझु ॿियनि बलूचिस्तान जे इलाइक़नि में जेको आहे छापा बि आया आहिनि। एसएचओ अलाउद्दीन पिताफ़ी पंहिंजी प्रेस कॉन्फ्रेंस में इहो चयो त जेके जवाबदारनि खां 12 मोटरसाइकिलूं बरामद कयूं वयूं आहिनि उहे जेको आहे मुतासिरनि खे वापसि कयूं वेंदियूं। उन खां अलावा एसएचओ अलाउद्दीन पिताफ़ी पंहिंजी प्रेस कॉन्फ्रेंस में इहो चयो त शहर में जेको आहे चर्स, आइस, आफ़ीम ऐं उन खां अलावा जेको आहे मुख़्तलिफ़ ॾोहनि में मुलविस जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो वेंदो। शहर में जेको आहे अमुन खे तरजीह ॾिनी वेंदी। कंहिं बि सूरत में जेको आहे जवाबदारनि खे जेको आहे 2 नंबर कमु या गैर क़ानूनी कमु करणु न ॾिनो वेंदो। जी।